शागिर्दी जो साईं साहब जेको आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं हिन वक़्तु गुट करीम वसां तालुक़ो सिंध जो ज़िलो सांगरे में मौजूदु आहियूं ऐं मूंसां गॾु सिंध जो नामियारो फ़नकार उस्ताद अख़्तियार अली खुश्क साहब जंहिंजो तालुक़ु दादू सां ऐं दादू जी हिकु तारीख़ी ॻोठ ख़ुदाबाद सां आहे। अॼु मूंसां गॾु आहे। अचो त पाण साईं अख़्तियार अली खुश्क साहब सां चंद ॻाल्हियूं कयूं ऐं उहा तारीख़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿोल हूंदी जेका अवां सभिनी खे यूट्यूब जे ज़रिए पहुचंदी। अचो साईं सां ॻाल्हायूं। साईं तव्हां अर्ज़ु पियो त तव्हां पूरो तारीफ़ कराइजो। जी वाह, मुंहिंजो तारफ़ फ़क़ीराणो आहे अख़्तियार अली खुश्क। जी जी दुनिया सुञाणे थी। जी साईं। ऐं पहिरियों शागिर्द आहियां उस्ताद हाजी ख़ान खुश्क जो। हाजी ख़ान खुश्क जी साईं किथे जो हाजी ख़ान खुश्क? सौटो पंहिंजो उते पंहिंजी ॻोठ ख़ुदाबाद? हा, ख़ुदाबाद में। माशाअल्लाह। जी जी जी। उन खां बाद में वरी ॿियो उस्ताद मूं वटि आयो उस्ताद हाफ़िज़ मोहम्मद इसाक़। हाफ़िज़ मोहम्मद इसाक़ जी। उहो साईं हाफ़िज़ मोहम्मद इसाक़ किथे जो? उहो बि टल्टी जो। टल्टी जो? टल्टी जो। टल्टी जेको दादू खां भर में भानसिराबाद भरिसां आहे। हा बिल्कुलु मशहूरु ॻोठ आहे। मशहूरु। अलामा दाऊद पोटो उनजो जी जनमु थियो। जी जी साईं। जी 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 उहो ई ॻोठ उस्ताद उतां जो। जी साईं। उन खां बाद में वरी उस्ताद मोहम्मद सालिह सांद। उस्ताद सालिह सांद उहो उस्ताद बीबा ख़ान जो शागिर्द हो। माशाअल्लाह वॾी ॻाल्हि। हा। माशाअल्लाह ज़बरदस्त। सही। उन जी बि असां ख़िदमत कई। माशाअल्लाह सही। उतां बि कुझु वंड मिलियो। माशाअल्लाह ज़बरदस्त। आख़िर में उस्ताद गुलज़ार अली ख़ान सांगड़ आई मूं वटि। जी 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 ज़बरदस्त। आयो। माना इहो सांगड़ खे फ़ख़ुरु हासिलु आहे त साईं अख़्तियार अली खुश्क साहब जहिड़ो नामियारो फ़नकार ऐं उनखे जेका उस्तादी मिली, जेका शागिर्दी मिली, उहो उस्ताद गुलज़ार अली गुल जेको ख़ुदि पाण हिकु क्लासिकल मौसीक़ी जे हवाले सां वॾो नाव सिंध में। आउं सम्झां थो त साईं मूंसां इतफ़ाक़ कंदो त क्लासिकल मौसीक़ी जे हवाले सां उस्ताद गुलज़ार अली गुल हिकिड़ो आख़िरी हिकिड़ो वॾो नाव थी गुज़रियो आहे। जी साईं। अहिड़ो नाव जो पूरी एशिया जो नाव साईं। बिल्कुलु वाह सांगड़ जो न। बहितरीनु ॻाल्हि तव्हांखे। उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी 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 बेशक एशिया जो गायक हो। बिल्कुलु कोई शक न। ऐं अहिड़ो बुज़ुर्ग उस्ताद फ़क़ीर उस्ताद हो। काफ़ी उस्तादनि जूं ग़ुलामियूं कयूं, ड्यूटियूं कयूं, जी जी पर जहिड़ी जी 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 साईं ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो। ॿियनि मूंखे जी सर। रागनि जे बारे में सुठी बुज़ुर्गनि मूंसां मूं ते महिरबानी कई, महिरबानी रहिया मूं ते। जी जी पर उस्ताद गुलज़ार अली ख़ान ॿई पासा महिरबान रहियो, क्लासिकल जे हवाले सां बि ऐं उन खां पोइ वॼाइण जे हिसाब जेके ठेका ऐं ताल चइबा आहिनि, हा उहे काफ़ी उस्ताद गुलज़ार अली ख़ान मूंखे ताल बि यादि कराया। अहिड़ा माशाअल्लाह यादि कराया जो सुठा ठुमरी जे हा सो सुठा बुज़ुर्ग जॾहिं किथे इकठे थींदा आहिनि, जी जॾहिं पोइ उस्ताद खे यादि करे जॾहिं शुरू थींदा आहियूं त उन्हनि जो मूंखे जस जॾहिं मिलंदो आहे त मूंखे उस्ताद गुलज़ार अली ख़ान यादि ईंदो आहे। साईं हाणे अंग जेको हिकिड़ो को बि अहिड़ो अंग थोरो झुंगारे हा साईं हिन में रिकॉर्ड थी वियो। ऐं उस्ताद जेको उस्ताद जी ताल मशहूरु हुई जी। जेका सिंध टीवी ते पियो आलाप जेको जी 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 उहो आलाप असांखे तव्हां ॿुधाए ॾींदो त रिकॉर्ड थी वियो। हा जी जी उस्ताद जी त हिकिड़ी त अहिड़ी काफ़ी थोरा वेठा मशहूरु हुई जी जी जो काफ़ी शाह साईं जी सभिनि पंहिंजे हिसाब में ॻाई, पर उस्ताद गुलज़ार अली ख़ान खे सुठे वॾे राग में वाह ऐं उन जी साईं। हिसाब में उस्ताद तमामु सुठी ॻाई। अच्छा हा कहिड़ी हिकिड़ो बारो चल बानी मियां, बारो चल बानी मियां, छोरी छॾ मां छपरे, ओ छोरी छॾ मां छपरे, वाह बारो चल बानी। वाह वाह उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी आहे माशाअल्लाह। अहिड़ी काफ़ी मशहूरु रही बुज़ुर्ग जी पंहिंजे हिसाब में ॻायल हुई जो कन ॻाई ख़ान साहब मोहम्मद यूसुफ बि ॻाई, कोयारी में ॻाई, पर उस्ताद पंहिंजे रंग में ॻाई। हा उस्ताद बादशाह माण्हू
उस्ताद वॾो मूं ते महिरबानी रहियो। उस्ताद जो जेको तव्हांजी ॻाल्हि कटियां थो माफ़ु कजो त उस्ताद जो लक़ब मिलण बि त वॾी ॻाल्हि आहे न। इहा ई त ॻाल्हि मौसीक़ी में जो उस्ताद थियणु, उस्ताद इहा वॾी इहो माना हिकिड़ो कमाल आहे न। इहा वॾी हर ॻाल्हि कंहिंखे उस्ताद नथो चई सघे। न न ख़ान साहिबु चई थो सघिजे ख़ान उस्ताद साहिब खे चवणु उस्ताद नथो चई सघे न। असल ॻाल्हि इहा आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। त जीअं उस्ताद मंज़ूली ख़ान, हा जो उस्ताद ॾिसो मंज़ूरी न, ख़ान सुभाणे अल्लाह उस्ताद गुलज़ार अली गुल, हा तव्हां ॿियनि फनकारनि खे उस्ताद नथा चई सघो। नथा ख़ान साहिबु चइबो आहे ये मुख़्तलिफ़ ॿिया खे तव्हां ॾेई सघो था नाला, हाणे ॿियनि उस्ताद नालनि सां थियणु इहा उस्ताद वॾी थियणु। ॻाल्हि इहा वॾी ॻाल्हि साईं वरी महिरबानी, तव्हां सां मुलाक़ात थी, ॾाढी ख़ुशी थी, महिरबानी बाक़र तव्हां खां सिखियासीं। बिस्मिल्लाह। असांजी दुआ आहे त तव्हां हीअं पंहिंजे फ़न जे ज़रिए सिंध जे माण्हुनि जी, सिंध जी ऐं सिंध जी मौसीक़ी जी, सिंधी अदब जी, सिंध जे जेको आहे कल्चर जी, सक़ाफ़त जी ख़िदमत कंदा रहो। इलाही इहा बि हिकिड़ी ख़िदमत आहे। इलाही अस्सलाम वालेकुम। इलाही अस्सलाम वालेकुम। महिरबानी।